नाज़रीन, घोटकीअ में म्यूनिसिपल मुलाज़मनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था अहसान कलवट जी हीअ रिपोर्ट। म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाजमन के गुजरल 16 महीनन का पगारूं न मिलण खिलाफ पाकिस्तान चौक ते मुलाजमन पारा अलामती बुख हड़ताली कैंप कायम करे अलामती बुख हड़ताल कई वही है। इन वक्त मौजूद आया बुख हड़ताल वाले कैंप वाले हंदासी ते मौजूद मुलाजमन से गाल बोल कंदासी तो उन्हनि जा केड़ा मुतालबा आहिनि। पूरी सिंध में 2013 में 13,000 मुलाजम भर्ती जा सिर्फ़ ऐं सिर्फ़ घोटकी म्यूनिसिपल के मुलाजमन सां सियासी इंतकामी कार्रवाई कई थी वञनि। असांजो कोई कसूर ना है। असां गरीब मिसकिन मुलाजम आहियूं। घर में फाका कशी या ऑपरेशन माण्हू वाला घर में मुलाजमन के खाइण लाइ कुछ ना है। खुदा के वास्ते असां ॿाहूं तव्हांखे ॿुधंदा। सरदार मोहम्मद बख्श खान बिलाल भुट्टो सरदार साहब, मुराद अली शाह साहब, घोटकी म्यूनिसिपल के मुलाजमन ते रहम करे असांजूं रहियल 16 महीननि जूं पघारूं कराई वञे। वॾी महिरबानी। असांखे आसरो ॾी काई बि त उतारे। सरदार मोहम्मद बख्श खान, सरदार गुलाम खान जो पुट जेको एमएलए आहे, सखी जा सरदार सॾाइण विया। छा उनखे क़ुर पाक मज़ाक सुझनि पिया जो असांखे ॿार सम्झी आसरो ॾेई हलियो वियो कराचीअ। 2013 में भर्ती किया हुआ हुआ। हिननि 7-8-9 साल हिननि ड्यूटियूं कयूं आहिनि। हिनखे अगस्त 2019 में हिनखे लाथो वियो। सिर्फ़ु इन सियासी बुनियाद ते शिकार थिया आहिनि। हीअ वीचारा मुलाज़िम मिसकिन माण्हू आहिनि, ग़रीब आहिनि। 368 जा 68 मुलाज़िम आहिनि घोटकी जा आहिनि। हीअ जेको आहे सो पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। हीअ मिसकिननि जा बचड़ा आहिनि। हिन ते रहम कयो। हीअ अव्हां जे दरनि ते कई मरतबा आया आहिनि। हीअ अव्हां जे ख़ानदान खे वोट कंदा रहिया आहिनि। अव्हां जो ख़ानदान एमएलए थींदो रहियो आहे, एमपीए थींदो रहियो आहे। हिन जी कसूर कहिड़ी आहे? ये म्यूनिसिपल जा मुलाजिम तमाम गरीब आहिनि, फाका कशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे हिन जल्द खां जल्द पघारूं जारी कयूं वञनि, न त ॿी सूरत में सख़्त खां एहतजाज जो चिता ॾींदासीं। असो 16 महीनन का बिना जवाब गैर कानूनी पगारूं बंद की। असी 9 साल इन शहर में अस ड्यूटी कई है, बाक़ायदा ड्यूटी कई है। सॼे शहर की ख़बर है। असांजा हिते जो चूंडियल नुमाइंदा आहिनि सरदार एमएलए मोहम्मद बख्श खान मार, इकरामुल्लाह खानदार जो, इन्हनि जे दरनि ते क़ुर शरीफ़ खणी आहियूं। सिर्फ़ु असां पगार जी बहाली जे करे असांखे 16,000 मुलाज़िम जेका भर्ती थिया उन में भर्ती कयो वियो। हाणे हिन वक़्तु सियासी इंतकाम बनायो अथव जेको गैर कानूनी आहे। बराए महिरबानी असांजूं पगारूं बहाल करे असांजा बचड़ा जे स्कूल वञी सघनि, जेके असांजा घरनि जा चुल्हा आहिनि उहे बहाल थी सघनि। मुंहिंजी गुज़िरियल 16 महीननि खां पघार बंदि आहे। जीअं त मुंहिंजो मुतालबो आहे पीर सुप्रीम कोर्ट खां, त उहा नोटिस वठे। उन खां पोइ वज़ीर आला खे आहे मुराद अली शाह खे, उन खां बाद में बिलाल भुट्टे खे। त असांजो अर्ज़ु इहो आहे त असां सां आराम कयो वञे।